तेरा जेतिरो खाब न ईंदो। जी ख़बर था वठूं। तूं हाणे समाज नथी जॻाईं। इंसाफ कंदड़ माण्हू आहियो तव्हां मूंसां पूरो पूरो इंसाफ कंदड़। जवान जा पुट आहियो, जवान जा, पर मुंहिंजो अंदरि तॾहिं ठरंदो कड़ा वांगुरु पत कंदे कड़ा वांगुरु। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजा। उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। जी अॼु तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु अपडेट खणी आयो आहियां। ड्रामा सीरियल जेको नओं अचण वारो आहे पंहिंजा वेरी जे बाबति, ऐं जेको हीउ ड्रामो हले थो वेरनि जी वस्ती उनजे बाबति वीडियो फुल ॾिसिजो। वीडियो ख़ासि तव्हांजे लाइ आहे ऐं पंहिंजा वेरी जे बाबति बि तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु अपडेट खणी हाज़िर थियो आहियां। सो हीउ वीडियो तव्हांजे लाइ ख़ासि आहे। वीडियो फुल ॾिसिजो ऐं पसंदि अचे त चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो। त हलूं था पंहिंजे वीडियो जे तरफ़। त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ईद जे मौक़े ते रिलीज़ थियण वारो आहे हीउ ड्रामो वेरनि जी वस्ती। ऐं हिन ड्रामे जो जेको लेखक आहे साईं अयूब गुल आहे। जेको ड्रामो उर्दू ड्रामो हले थो कश्ती जे नाले सां मन टीवी ते, उनजो बि लेखक अयूब गुल आहे। ऐं हिन ड्रामे जो बि अयूब गुल आहे जेको राइटिंग करे लिखियो आहे। हिन में तमामु सिंध जा नाले वारा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। हिन जा तक़रीबन 3 स्पेल रिकॉर्ड थी चुका आहिनि। सो ऐं पंहिंजा वेरनि जे बाबति तव्हांखे ॿुधायूं त हींअर ताज़ा तरीन जेको अपडेट ॾिनो आहे अदा फरज़ंद मलिक खजू पंहिंजे फेसबुक ID ते। हुन में 2 कास्ट मुकमल ॿुधाए विया आहिनि। हिकिड़ो आहे जेको मंज़ूर मुराद जेको ज़हर ज़िंदगी में हुयो, मजूसता लाड़नि जे पीउ जो कैरेक्टर में हुयो, उहो बि हिन ड्रामे में कास्ट थी चुको। ऐं ॿियो जेका छोकिरी आहे उहा कास्ट थी आहे जेका तव्हां रबन सां गॾु ॾिठी हूंदी, उहो हीरोइन रबन जी, उहा बि कास्ट थी चुकी आहे हिन ड्रामे में। हीउ ड्रामो ईद खां पोइ रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी ऐं हिन ड्रामे में जेका बि कास्ट थींदी तव्हां वटि उनजा अपडेट पुॼंदा। वीडियो मुख़्तसिर वीडियो ठाहींदासीं तव्हांजे लाइ। जेकी बि कास्ट हूंदी टोटल अपडेट खणी तव्हां लाइ हाज़िर थींदासीं। सो इहो हुए नए ड्रामे जे बाबति। ऐं हीउ जेको ड्रामो आहे वेरनि जी वस्ती, उनखे तमामु घणो ढिलो करे वियो आहे। इहो सिंध टीवी जो ड्रामो आहे। फ़िलहालु त सिंध टीवी ते को बि ड्रामो ऑन एयर न आहे, हिन जे हिसाब सां को बि हलायो नथो वञे। हाणे जेको मल्हाया ड्रामो बि आहे ऐं इहो बि ड्रामो आहे, ॾिसूं था उहो कहिड़ो ड्रामो हलाइनि था। त मूंखे उमेदु आहे त शायदि मल्हाया ड्रामो बि हलाइनि या हीउ ड्रामो बि हलाइनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईद उल फितर जे लाइ सिंध जे तमामु बहितरीनु आर्टिस्ट अदाकार असगर थईम जेको तकरार ड्रामे में हुयो, उन जी फिल्म रिकॉर्डिंग थी हले, रिकॉर्डिंग बि हले। हिनजो नालो आहे जानी दुश्मन, जंहिंमें इरफान शेख आहे, अहमद अली शेख ऐं अज़ीज़ कमराणी ऐं तमामु सिंध जा नाले वारा आर्टिस्ट पिणु हुन में कमु करे रहिया आहिनि। हुनजी बि तव्हांखे अपडेट ॾियणी हुई। उहा फिल्म आहे सिंध टीवी जो ईद ते रिलीज़ कई वेंदी। ऐं तेज़ाब ड्रामे जे बाबति तव्हांखे ॿुधायूं। तेज़ाब ड्रामो बि हिन ईद ते हिन अचर ते रिलीज़ कयो वेंदो सिंधू टीवी ते। सो इहा हुई तव्हांजे लाइ ख़ासि अपडेट। बाक़ी जेकी नई अपडेट ईंदी था तव्हां वटि शेयर कंदासीं इंशाअल्लाह। तव्हांजे कम जी ॻाल्हि खणी तव्हां वटि हाज़िर थींदासीं। सो हीअ वीडियो असांजी तव्हांखे कीअं लॻी सो असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। बाक़ी वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो। चैनल ते नवां हुजो त चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾिजो। सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी। मिलूं था काई नए वीडियो में। टेक केयर, ख़ुदा हाफ़िज़। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां सिंध जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि ते जेके ड्रामनि ऐं फिल्मनि बाबति वीडियो ठाहियूं था, सो तव्हांखे उहे पसंदि अचनि त असांखे ज़रूरु ॿुधाइजो अॻियां कंहिं ते वीडियो ठाहिणु खपे। जेके ड्रामनि बाबति फिल्मनि बाबति कहिड़ा कहिड़ा अदाकार केतिरे फिल्मूं ठाहियूं आहिनि, ड्रामा ठाहिया आहिनि, उहे बि तव्हां लाइ वीडियो खणी ईंदा आहियूं।